नाज़रीन, महांगाई सबब हैदराबाद जा रहवासी सख्त परेशान आहिनि। उन्हनि सरकार खां मुतालबो कयो आहे त तुरत अघनि ते कंट्रोल करे संदन वॾे में वॾी परेशानी ख़त्म कई वञे। रिपोर्ट करे रहियो आहे इरफान अली बुखियो। आमदनी ओतिरी जी ओतिरी आहे, पर शयुनि जा अघ तमामु घणा वधी वञण सबबि हाणे ग़रीब माण्हुनि लाइ राशन जो पुराव करण बि वॾो मसइलो बणिजी वियो आहे। हैदराबाद जी बाज़ारुनि में अॼुकल्ह हर माण्हू परेशान नज़र अचे थो। जंहिं बि शहरीअ सां ॻाल्हाइजे थो या त सरकार ते कावलियल नज़र अचे थो या महांगाई जे ग़म में वरतल। जिस घर में 10 आदमी खाने वाले, एक आदमी कमाने वाले, कहाँ पूरी होगी? फिर वो भूख के साथ मरेंगे या अपने बच्चों को मारेंगे, यही होगा और तो कुछ नहीं होगा। अल्लाह का एहसान है, मालिक का करम है कि रिज़्क दे रहा है अल्लाह रब्बुल इज़्ज़त। महंगाई बहुत है। अभी देखें ये शॉप है 250 रुपए की। अल्लाह हम सबको नेक हिदायत दे, बस अल्लाह आसानी कर दे हम पर। हिकिड़ो वेलो खा बाक़ी ख़त्म सो पानी सां, पानी सां ॿियो ख़ैर अथई। हैदराबाद जो ही रिटायर्ड प्रोफेसर तंहिं ॾींहुं घर जी भाॼी ख़रीदण टावर मार्केट पहुतो। जॾहिं खांसि महांगाईअ बाबति वीचार पुछिया विया त हुन महांगाईअ जो ज़िम्मेवार अवाम खे करार ॾींदे चयो त वोट जो सही इस्तेमालु न थियण सबबि अवाम खे इहे ॾींहं ॾिसणा पइजी रहिया आहिनि। Whatever their program is concerned, they have no any manifesto. The person is not capable to cast the vote correctly. वोट ॾियणु अचे थो कंहिंखे त हींअर हिकिड़ो फूड इंस्पेक्टर अची वञे, सभिनी खे इतलाह थी वेंदी त फलाणो आयो अथव, त बंदि कयो दुकानूं, छॾे भॼी वेंदा। अटे जूं फैक्ट्रियूं आहिनि, उन्हनि खे चवनि था बंदि कयो। आवाम ख़ुदि इनवॉल्व आहे। आवाम जैसी वोट ॾियणु कान से कंदी, सच ॻाल्हाइणु कान से कंदी, दर पदर हूंदी, खाक बसर हूंदी, पिनंदा। हैदराबाद जी बाज़ारुनि में राशन ख़रीदण लाइ ईंदड़ शहरी चवनि था त अॻु त ग़रीब बसर ऐं ॻुड़ सां बि मानी खाई गुज़ारो करे वठंदा हुआ, पर हाणे त उहे ॿई शयूं बि ग़रीब जी पहुच खां परे कई वयूं आहिनि। साईं बसर 240 रुपया किलो आहे न, थोरो थोरो मिड़ी विझी खाऊं पिया। पहिरीं बसर मानी ग़रीब खाईंदो, हाणे बसर मानी खां पियो। हाणे गुड़ बि जेको आहे 150 रुपया किलो। गुड़ मानी में नथो खाई सघे, बसर मानी में नथो खाई सघे। को लीडर सियासी को लीडर असांजो सुठो अचे, हेसि ताईं को बि कोन आयो आहे साईं लीडर। शदीद महांगाई सबबि सभ खां वधीक ॾिहाड़ीदार तबिको मुतासिर थियो आहे। रोज़ानो कुझु 100 रुपया ॾिहाड़ी मस कमाईंदड़नि लाइ घर जो गाॾो गहलणु ॾुखियो तरीन कमु बणिजी वियो आहे। महंगाई बहुत हो गई है, गरीब आदमी बहुत परेशान हो गया। क्या करें, रोज़ का कमाने वाला अपने बच्चों को रोटी खिलाए या महंगाई को रोए। आए दिन पैसे बढ़ते रहते हैं, कभी तेल पे, कभी घी पे, कभी आटे पे। अब गरीब आदमी ये भी नहीं खाएगा तो कहाँ जाएगा, भूखा मरेगा। गरीब आवाम के लिए चाहिए कि फांसी खाए मरी वञो, मगर जेरा न उन्होंने चयो वीचारे के गरीब कहिड़ी कोन हूंदो, मसला हल थींदा, न को हूंदो न को ॻाल्हाईंदो, भला कंहिंखे फरियाद कयूं असां। ॿिए पासे वापारियुनि जो मौक़िफ़ आहे त अटे, चांवरनि, दालियुनि, गिह ऐं चांहि समेत हर शइ जा अघ वधी विया आहिनि, जंहिं करे उहे महांगियूं शयूं विकिरो कनि था। ऑयल में रेट बढ़ गए, चावल पे रेट बढ़ गए, दालों पर रेट बढ़ गए। 2 दिन पहले रेट था चावल का, मिसाल के तौर पर जो 150 वाला आज वो 160 का हो गया, जो 200 वाला था वो 220 हो गया। 20 रुपये किलो का चावल में तेज़ी है। दालों पर जो 240 रुपये किलो थी वो 260 रुपये किलो हो गई। एशिया पे तो बहुत ज़्यादा रेट बढ़ गए, आवाम के पहुँच से दूर हो गए, क्या कर सकते हैं। महीने के जो पहले ग्राहक आ रहे थे उनका राशन बनता था 5000 का, 6000 का, लेकिन अब उनका राशन बन रहा है 12 से 15000 तक का जा रहा है। पेट्रोल जे अघनि ऐं डॉलर जी खोट जो जवाज़ ॼाणाए हैदराबाद जे वापारियुनि तरफ़ां मन मानियूं जारी आहिनि, पर इंतिज़ामिया अघ कंट्रोल करण लाइ को बि तहरुक न पई वठे, जंहिं करे महांगाईअ खे खुलियल छूट मिली वई आहे।